अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ग़ज़वा तबूक जी जहाद ते न वञण वारा पुठियां रहंदड़ अल्लाह जे रसूल जे बरख़िलाफ़ पंहिंजे पोइते विहण वारनि ते ख़ुशि थिया ऐं पंहिंजनि मालनि ऐं जिंद जानिन सां अल्लाह जी राह में जिहाद करण खे नापसंद कयाऊं ऐं चयाऊं त गर्मीअ में जिहाद लाइ न निकिरो। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त जहन्नम जी बाहि हिन दुनिया जी गर्मीअ खां ॾाढी गरम आहे। काश हू इहा ॻाल्हि सम्झनि हा त ईअं न कनि हा, पोइ भले थोरो खिली ख़ुशि थी वठनि। उन्हनि खे दुनिया ऐं आख़िरत में रोइणो ई रोइणो आहे, तंहिं करे उन्हनि खे घुर्जे त थोरो खिलनि ऐं घणो रोअनि उन्हनि अमलनि जे बदिले में जेके हू कंदा रहनि था। तंहिं करे ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं अल्लाह तोखे उन्हनि मंझां किन बचियल मुनाफ़िक़नि जे कंहिं जमायत ॾांहुं मोटाए ऐं जेकॾहिं उहे तोखां जिहाद लाइ निकिरण जी मोकल घुरनि त तूं खेनि चई ॾे त तव्हां हरगिज़ मूंसां गॾु न निकिरंदो ऐं न मूंसां गॾिजी कंहिं दुश्मन सां विढ़ंदो। तव्हांजी हालत जी त मूंखे पहिरियां ई ख़बर आहे। लाशक मां पहिरीं बि बहाना बणाया पोइ ते विहण ते राज़ी थिया हुआ, तंहिं करे हाणे बि पोइ ते विहंदड़नि सां गॾु वेहो। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मां को मरी वञे त उन्हनि जी जनाज़े निमाज़ हरगिज़ न पढ़ाइजांइ ऐं न उन जी क़बर ते वञी बीहजांइ। बेशक उन्हनि अल्लाह ऐं संदसि पैगंबर खे न मञियो ऐं उहे फासिक बेदीन ऐं नाफरमान थी मुआ। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जा माल ऐं औलाद तोखे अजब में न विझनि यानी न मुतासिर कनि। अल्लाह त वाकई इरादो कयो आहे त उन्हीअ माल ऐं औलाद जे वसीले खेनि हिन दुनिया में सज़ा ॾिए ऐं संदन साह उन हालत में निकिरनि जो हू काफ़िर ई हुजनि, यानी संदन साह कुफ्र जी हालत में निकिरनि। ऐं मुनाफ़िक़नि जो त इहो हाल आहे त जॾहिं का सूरत नाज़िल थिए थी त अल्लाह ते ईमान आणियो ऐं संदसि रसूल सां गॾु जिहाद करियो त उन्हनि मां आसूदा या दुनियादार तोखां मोकल घुरनि था, जिहाद करण खां माज़रत ऐं बचण जो बहानो पेश कनि था ऐं चवनि था त असांखे छॾ त विहण वारनि सां गॾु रहूं, यानी पोइते रहिजी वञण वारनि सां रहण ॾियो। उन्हनि माण्हुनि पोइते रहंदड़नि पंहिंजी ज़ालुनि ऐं ॿारनि सां गॾु रहण पसंदि कयो ऐं सदन दिलनि ते मुहर हई वई, तंहिं करे हू कुझु बि नथा सम्झनि। पर पैगंबर ऐं जिन साणस ईमान आंदो तिन पंहिंजे मालनि ऐं जिंद जान सां जिहाद कयो ऐं उन्हनि लाइ सभु भलायूं यानी चङायूं आहिनि ऐं उहे ई कामयाब ऐं कामरान आहिनि। अल्लाह उन्हनि लाइ अहिड़ा बाग तयार कया आहिनि जिन जे हेठां नहरियूं वहंदड़ आहिनि ऐं उहे उन में हमेशा रहंदा। इहा ई अज़ीम कामयाबी ऐं मुराद माणण आहे।